छा तव्हांखे ख़बर आहे? कीअं ख़बर हूंदी? हाणे आउं ॿुधायां थी। कल्ह आउं वई हुअसि शादीअ में सभिनि जा मथा खुलियल हुआ, अकेली मुंहिंजो ढकियल हो। सो मूं खणी लाथो। रोज़ हीअं जो लाथो, मुंहिंजी निणान इशारो कई मुंहिंजी ससु खे। ससु चई हलण ॾीस घर, पोइ सीधो कयां थी। आउं बि घटि कान हुअसि। आउं वईसि आस्ते करे निणान वटि। मूं चयमि दीदी जीजाजी तव्हांजी इलाही वखाण कई पे, इलाही साराह कई पे। ठहियो जीजी अची ख़ुशि थी। दीदी पुछऊं छा चऊं पे? मूं चयमि जीजाजी चऊं पे दीदी त मथे ते रह रखे बग़ैर हेॾी सुहिणी थी लॻे, हेॾी मस्तु थी लॻे, ॾाढी मस्तु थी लॻे त मूं त चई छॾियमि मथे ते रहो ई न रख। ठरी रही मुंहिंजी निणान बि। वञी ॿुधाइजो न वरी, मतां मुंहिंजा मोचड़ा पका कयो। जय झूलेलाल।